ॿ वाक़िया जेके आहिनि उहे मनसूब आहिनि ऐं उन खां पहिरां इहो चवंदुसि त असां तव्हां सभिनी जी यकीनन इहा ख़ुशनसीबी आहे जो तव्हां अॼु मौला जे दरवाज़े ते मौजूदु आहियो। मस्जिद हनान ही मस्जिद हनाना सां ॿ शयूं मनसूब आहिनि। हिकु जॾहिं जनाब अली अलैहिस्सलाम खे उन्हीअ जी राति जेका ज़रब लॻी हुई, ऐं ॿियो जॾहिं सादात जो इमाम हुसैन सलाम जो लुटियल काफ़िलो जॾहिं क़ैद थी करे आयो आहे, ऐं तव्हां पाण सोचो केॾो ॾुखियो आहे त उहे बीबियूं क़ैद थी आयूं आहिनि जेके हिते शहज़ादियूं थी रहियूं हुयूं, जेके जिन्हनि हिते बुरका तक़सीम कया हुया। 4 साल जनाब ज़ैनब कूफ़े जे औरतुनि खे क़ुर पढ़ायो आहे, उन्हनि खे बुरका तक़सीम करे ॾींदी हुई त तव्हां हीउ बुरको पायो ऐं मुंहिंजे लाइ दुआ करो त मुंहिंजी चादर बची पई। हिन कूफ़े में उहा छाइण जिते जंहिं 4 साल हुकूमत कई हुजे, 4 साल शहज़ादी थी रही हुजे, ऐं उहा जॾहिं 20 सालनि खां बाद में वरी इन कूफ़े में अचे जो उनजे सिर ते चादर न हुजे, उन जा हथ पसे गर्दन ॿधल हुजनि ऐं 9 भाइर माराए, अलाह भेणनि जा भाइर जेके सलामत रखे। हिन जॻह ते जॾहिं जनाब ज़ैनब पहुती आहे, बीबियुनि जा हथ पसे गर्दन ॿधल हुया, इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जी गर्दन में लोह जा तोक हुया, नंढड़ा ॿार जनाब सकीना 3 सालनि जी आहे, लेकिन उन बीबी जे गर्दन में रसी ॿधी अथनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो ही असां केॾा ख़ुशनसीब आहियूं, अॼु असांखे उन साॻी जॻह ते असां बीठा आहियूं। हिन जॻह ते जॾहिं हिते पहुता आहिनि, बीबी ज़ैनब जॾहिं कूफ़े जो माहौल ॾिठो आहे न, इमाम सज्जाद खे चई, सज्जाद ही उहो कूफ़ो कोन्हे जेको बाबे ॾेखारियो हुयो। सज्जाद बाबो जॾहिं हिन कूफ़े में मूंखे वठी आयो हो त कूफ़े जा बाज़ार बंदि कराया हुयईं ऐं कोई मर्द जेको आहे हिन कूफ़े में नज़र कोन पिया आयो, ऐं जेके औरतूं छतनि ते बीठल हुयूं उन्हनि जे हथनि में गुलाब जा गुल हुया ऐं उहे सलवातूं पढ़नि पियूं। लेकिन सज्जाद हाणे जॾहिं आउं आई आहियां, सज्जाद ही जेके औरतूं पत्थर खयूं बीठियूं आहिनि, कल्ह मूं वटि क़ुर पढ़ंदियूं हुयूं। सज्जाद हिननि जे सिरनि ते मूं चादर ॾिनी आहे, लेकिन हाणे अगरि गौर करे ॿुधंदे सज्जाद ही चवनि थियूं असां बाग़ी जी भेण खे पत्थर हणींदियूंसीं। हिन जॻह ते अंदरि हली इंशाअल्लाह असां ज़ियारत कंदासीं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर रखियो वियो मस्जिद हनाना उन जॻह ते मौजूदु आहियूं जिते इमाम हुसैन खे शहीद करे ऐं उनजो सिर मुबारक जे जॻह ते रखियो वियो ऐं बीबियुनि सॻोरियुनि हल्के रमन सां जेको सो ॿधे ऐं जेको सो हिते मातम कयो। हीअ उहा ई जॻह जेका असां मस्जिद हिनाना में मौजूदु आहे। मौला जो जॾहिं सिर रखियो वियो आहे, हाणे तव्हां पाण अंदाज़ो कयो 7 तारीख़ खां पाणी बंदि थियो आहे, 7 मुहर्रम खां 20 ते 10 तारीख़ ताईं, 11 तारीख़ ते हीउ काफ़िलो हिते आयो आहे। 4 ॾींहंनि जी बुख, 4 ॾींहंनि जी प्यास, लेकिन उन जे बावजूदि जॾहिं हिन जॻह ते सिर रखियो वियो आहे त सिर खे हल्को ॿधे बीबियुनि मातम कयो आहे। उन टाइम जनाब ज़ैनब इमाम सज्जाद अलैहिस्सलाम वटि आई ऐं अची करे इहो कोन चई त मूंखे पाणी आणे ॾे, मूंखे प्यास लॻी आहे या मूंखे बुख लॻी आहे, का शइ ॾे खाइण जी। फ़क़ति इहो पुछी, चई सज्जाद मूंखे रुॻो एतिरो ॿुधाए त मुंहिंजे भाउ हुसैन खे कंहिं दफ़न कयो हूंदो या अञा ईअं उस ते पियो आहे थो। सज्जाद जीअं आउं पंहिंजे भाउ खे छॾे आई आहियां, ईअं भेणूं पंहिंजो भाउ जा लाश कोन छॾींदियूं आहिनि। असां वटि ॾिसो न कानून आहे, रवाज आहे असां वटि, अलाह न करे कंहिं भेण जो भाउ अगरि फौत थी वञे, अगरि परे ॾींहं न लहे त असां उनजो इंतज़ारु कंदा आहियूं। जॾहिं भेण ईंदी आहे त सभु चवंदा आहिनि हाणे परे थियो, भेण खे पंहिंजे भाउ सां ॻाल्हाइण ॾियो, ऐं पंहिंजी मर्ज़ी सां उहा रोईंदी आहे, वहन कंदी आहे, भाउ खे सां ॻाल्हाईंदी आहे। लेकिन अज़ादारो 70 क़दम जे फ़ासिले ते हुई जनाब ज़ैनब इमाम हुसैन खां, लेकिन अज़ादारो रोइण जी इजाज़त कोन हुयसि। अॼु असां रोयूं पिया, केरु असांखे झलण वारो कोन्हे, लेकिन सादात ते एॾी गुरबत हुई जो जनाब ज़ैनब खे रोइण कोन ॾिनो वियो। उन टाइम हिन जॻह ते मौला सज्जाद खे चई त मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजे भाउ खे कंहिं दफ़न कयो आहे या मुंहिंजो नाज़नि जो पलियल भाउ हीउ उहो ई हुसैन हुयो जंहिंजो हिकु वार अगरि कंघी कंदे टुटे हा न, जनाब ज़हरा सॼो ॾींहुं रोईंदी हुई मुंहिंजे हुसैन जो वार टुटी पियो आहे। लेकिन अज़ादारो इहो हुसैन करबला में एतिरो पामाल थियो जो सॼे पासे जूं पासराटियूं खॿे पासे अची वियूं हलियूं। हुसैन जी लाश जा 9 हिसा करे उन ते घोड़ा भॼाया विया। असांखे उन जॻह जी ज़ियारत नसीब थी आहे। अलाह साईं असां सभिनी जो ही ज़ियारतूं क़बूल कंदो ऐं मौला असांखे बार बार जेको आहे
इन जॻह ते असांखे घुराईंदो हाणे ज़ियारत पढ़े